सदर आसिफ अली ज़रदारी जी चीन में कम्युनिस्ट पार्टी ऑफ चाइना के सेक्रेटरी से मुलाकात थी है। उन मौके ते आसफा भुट्टो ज़रदारी पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की मुलाकात कई। ज़रई टेक्निकी और माहौलियाती ताउन से 3 MOU ते सही कयूं वयूं। बिलावल भुट्टो ज़रदारी चीनी कंपनियुनि खे बिजली कंपनियुनि लाइ पाकिस्तान में सीड़पकारी करण जी ॻाल्हि ॿोल कई। सदर आसिफ अली ज़रदारी चयो त पाक चीन दोस्ती नस्लुनि ताईं हलंदी। चीन में सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण और सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह यूटांग बस कंपनी के इख्तियारनि से मुलाकात कंदे सिंध में सीड़पकारी लाइ आछ कई है। सिंध में ट्रांसपोर्ट और तवानाई मनसूबन ते ॻाल्हियूं कंदे हलंदड़ मनसूबन के जारी रखण जो इत्तफ़ाक़ पिण कयो वियो है। यूटांग बस कंपनी सिंध में जदीद मॉडल बसूं हलाइण की दिलचस्पी ज़ाहिर कई। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त सिंध हुकूमत शहरन के मयारी और महफूज़ ट्रांसपोर्ट फराहम करण लाइ अज़म रखे थी। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह सेंटर ऑफ एक्सीलेंस फॉर डिसेबिलिटी इंक्लूसिव जो इफ्तिताह कंदे रिहेबिलिटेशन रूम, IT लैब, टेक्सटाइल मैन्युफैक्चरिंग और बेन जो जायज़ो वठंदे कम सिखंदड़ माज़ूर माण्हुनि से मुलाकात कई। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त पाकिस्तान जो सब खां वॾो वोकेशनल ट्रेनिंग सेंटर कायम थियण वारो आहे, जंहिंमें माज़ूर माण्हुनि खे मुआशी खुदमुख्तियारी और रोज़गार जा मौक़ा ॾिना वेंदा। टेक्सटाइल और IT यूनिट्स माज़ूर माण्हुनि खे रोज़गार की तरबियत ॾींदा। भारत और अमेरिका के दरमियान न्यू दिल्ली में तिजारती मनसूबन ते ॻाल्हियूं नाकाम थी वयूं। रूस का तेल खरीद करण वारे मामले ते अमेरिका भारत मथा सख्त दबाव विझी रहियो आहे। भारतीय वज़ीर तिजारत सुनील भरतवाल मूजिब अमेरिका चाहे तो त भारतीय ज़रई सामान, खीर और कणक ते टैक्स घट करे मामलन ते हिन वक्त ताईं इत्तफ़ाक़ नाहे थी सघियो। अमेरिका चाहे तो त भारतीय ज़रई सामान, खीर और कणक ते टैक्स घट करण वारे मामले ते हिन वक्त ताईं इत्तफ़ाक़ नाहे थी सघियो। ट्रंप दौर जो 50% टैरिफ हिन वक्त ताईं भारत मथा लागू थियल आहे। एशिया कप इवेंट में पाकिस्तानी टीम अज UAE से मैच खेडंदी। सरकारी ज़रियन मूजिब पाकिस्तानी टीम एंडी पायक्राफ्ट के बगैर मैच में हिस्सो वठंदी। PCB तरफा एंडी पायक्राफ्ट के हटाइण जो मुतालबो रखियो वियो। UAE से थींदड़ मैच दौरान रिची रिचर्डसन रेफरी तौर मैच में किरदार अदा कंदो।